बाढ़ टाउन हॉल में शेर बेवस यादगार कमेटी पारां हिंद ऐं सिंध जे मशहूर शाइर शेर बेवस बाढ़ाई जी 65वीं वरसी की मुनासिबत सां अदबी कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें शेर बेवस बाढ़ाई के भरपूर भेटा पेश कई वई। रिपोर्ट कर रहा है मकबूल कांदड़ो। बाड्रे में शेर बेवस बाड्राई यादगार कमेटी पारां हिंदुस्तान के मशहूर शाइर शेर बेवस बाड्राई की 65वीं वरसी के मुनासिबत सां अदबी कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें बाड्रे शहर के सियासी समाजी ऐं अदबी शख्सियतुनि शिरकत कई। अदबी कॉन्फ्रेंस की सदारत बदर दामराव कई, जॾहिं त इकरार पीज़ादो, नंगर चन्ना, अब्दुल खालिक भट्टी ऐं सजल सिंधी पिण शरीक महफ़िल रहा। असांजे शहर जो विरसो हुयो। शेर बेवस साहब तमामु हिकिड़ो बहितरीन लेजेंड शाइर आहे ऐं छा त अॼु बि हुनजी पोइट्री आहे जेका तरनुम में पूरी ऐं वज़न बहर ते ओके उनजो ख़्याल जी पुख़्तगी अॼु बि पसंदि कई थी वञे, जिन में हीउ गीत मशहूरु आहे। हो पंहिंजे अखिड़नि खे सम्झा दिल दर्द जी मारला, दिल दर्द जी मारला, दिल बाहि जी साड़ला। तमामु बहितरीन शाइरी केतिरा ई गीत आहिनि जेके असां ॻाईंदा रहंदा आहियूं। 65वीं वरसीअ जे मौक़े ते असां अॼु बाडरे शहर में उन ख़राज अक़ीदत पेश करे रहिया आहियूं, छो त हू तमामु सिंध जो ऐं हिंद जो वॾो शाइर हो। सकाफ़त खाते खां घुर था कयूं थी जेके अवामी शाइर आहिनि उन जी वार कई वञे ऐं उन्हनि जे पोयरनि जी मदद कई वञे ऐं उन्हनि जा ॾियारा उहे मल्हाइनि। शेर बाड्राई उहा शख़्सियत आहे जेका झरजंग में नंढे वॾे खे माज़ीअ में ॻाई वेंदी हुई ऐं हिंद सिंध में जेको आहे सो ॻायो वेंदो हुयो। असां पंहिंजे अणमोट शाइर शेरल बाड्राईअ खे शेरल बेवस खे ख़िराज अक़ीदत पेश कई। अॼु हुन जी 65वीं सालगिरह उन हवाले सां असां सभु दोस्त हिते गॾु थिया आहियूं ऐं हुन अहिड़ी शाइरी कई जेका पूरी सिंध हिंद बल्कि पूरे बरे सगीर में मशहूरु रही ऐं असां ॿिन्हिनि हथनि सां संदसि शाइरी खे सलाम पेश कयूं था। हिंद ऐं सिंध जो मशहूरु शाइर शेरल बेवस जी 65वीं वरसी मल्हाए रहिया आहियूं। इहो असांखे वॾी ख़ुशी थी आहे जो हुन बाड्रे जो नालो हिंद ऐं सिंध में मशहूरु कयो। थियण ईअं घुरिजे त बाड्रे शहर जे नाले खे दुनिया में सुञाणप ॾींदड़ शेर बेवस बाड्राई जे कुझु कलाम खे सहेड़े वाहिद कांदड़े किताबी सूरत में छपरायो त आहे, पर हिन जो काफ़ी कलाम अञा ताईं हथु अची न सघियो आहे। उन सिलसिले में सकाफ़त खाते ऐं अदबी तंज़ीमुनि खे घुरिजे त शेर बेवस जे कलाम खे सहेड़े माण्हू ताईं पहुचायो वञे, जीअं मादी में शेर जे कलाम जी गूंज रेडियो पाकिस्तान, आकाशवाणी, ऑल इंडिया रेडियो ते हूंदी हुई। अहिड़े नमूने शाइरी खे वरी सिंध जे अवाम ताईं पहुचायो वञे। कैमरामैन मुश्ताक अहमद चांडियो सां गॾु मकबूल अहमद कांदड़ो, आवाज़ TV न्यूज़ बाड्राई।